नाज़रीन, कोटड़ी समेत जामशेर ज़िले में पीअण जे पाणी जी खोट समेत बुनियादी मसइलनि जे हल लाइ STP पारां बुख हड़ताल कई वई आहे। उन हवाले सां विजिलेंस ते मौजूदु आहे असद मंगरियो। जी असद। इन वक्त असीं बिहार कॉलोनी में मौजूद आहियूं, जिते कोटड़ी साइड में पीअण जे पाणी जी खोट खिलाफ़ कोटड़ी फाटक खां ख़ुदा जी बस्ती जे रोड जी तामीर ऐं ॿियनि बुनियादी मसइलनि जे हल लाइ STP पारां जेको आहे हिते एहतजाजी बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई वई आहे, जिते डिप्टी कमिश्नर जामशेरो ख़िलाफ़ वॾी सख़्तु नारेबाज़ी कई पई वञे। हिते उहे अॻवान मौजूदु आहिनि, जन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। DC सां असां मुतालबा रखिया, हुन सां मीटिंग थी, अरिड़हं मुतालबा रखिया। हुन जेको मुतालबनि जी हा करे ऐं उन वाइदे ख़िलाफ़ कई, कंहिं बि मुतालबे ते हुन अमल कोन कयो ऐं STP मजबूर थी ऐं सॼे ज़िले अंदरि जेको तहरीक हलाइण जो फ़ैसिलो कयो आहे। अॼोको सर इhtजाज जेको असांजो आहे त असीं सिंध तरक़ी पसंद पार्टी कुझु ॾींहं अॻु में जामशेरो प्रेस क्लब ते जेका असां प्रेस कॉन्फ्रेंस कईसीं त DC जामशेरो जेके 18 मुतालबा हुया उहे तस्लीम करे 2 ॾींहं उन्हनि ते अमल कराए ऐं उन खां पोइ हुन कमु बंदि कराए छॾियो। असांजा जेका मेन मुतालबा आहिनि त बिहार बसी रोड तामीर करे वञे ऐं बोलाड़ी जी अवाम खे पाण ताईं पाणी पहुचायो वञे ऐं जिन इलाइक़नि में गुज़िरियल 25 सालनि खां जेके पाणीअ जूं लाइनूं नाकारा थी वियूं आहिनि, नयूं स्कीमूं करे ऐं उते जेको आहे कहिड़ी बि सूरत में पाणी पहुचायो वञे। असांखे पीअण जे लाइ पाणी बिल्कुलु कोन थो ॾिनो वञे। असांजा रोड रस्ता बिल्कुलु ख़राबु थी विया आहिनि, किचिरा थी विया आहिनि, किचिरो नथो खयो वञे। DCO जेके मुतालबा असां सां कया उहे असांजा कोन पूरा कया अथई। ज़िले जे जामशेर ज़िले जे अंदरि का बि जेका बुनियादी सहूलियत कोन्हे, न माण्हुनि खे पीअण जो पाणी आहे, न रोड सही आहिनि, न रस्ता सही आहिनि, न ड्रेनेज सिस्टम आहे। त असां चवंदा त जेको करप्ट DC वेठो आहे नाल, इहो सॼे ज़िले जो फंड खाई थो वञे। ज़िले जे अंदरि को बि तरक़ाती कमु कोन थो थिए। अॻवाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, जंहिंजो चवणु हो त गुज़िरियल केतिरनि सालनि में पीअण जे पाणी जी खोट जेकी आहे उहा बरक़रार आहे। डिप्टी कमिश्नर जामशेरो पारां जेके मुतालबा तस्लीम न कया विया आहिनि, ज़िले जे हेडक्वार्टर में जेकी बुख हड़ताल कैंप क़ाइमु कयूं वेंदियूं ऐं एहतजाज जी तहरीक जेकी आहे बुनियादी मसइलनि जे हल ताईं जेकी आहे उहा जारी रहंदी।